सब खां पहिरीं इन पिंडाल में आयल सभिनी मौजूद मेहमानन के अस्सलाम वालेकुम जाली वाले मां सब खां पहिरीं जस पेश कंदुमि पंहिंजे प्यारे भाउ गुलाम शबीर हुजन साहब जिन जो जी हर साल वांगुर इन साल एड़ो शानदार प्रोग्राम मुनक़द कयो आहे। इन साल त ख़ुसूसन ज़रूरत हुई छो जो हालात अड़ा हुआ असांजा सिंधवासी पंहिंजे दुखन परेशानियुनि में तमाम घणो मायूस थी विया। उन्हनि जे लाइ अहिड़ी एंटरटेनमेंट लाज़मी हुई ऐं मां वरी जस्ट पैदा पेश कंदुमि अदा गुलाम शबीर हुजन साहब जिन खे ऐं मां भलीकार चवंदुमि असां पंहिंजे ज़िले नौशहर फ़रोज़ जे बहादुर दिलेर साहब खे मां तव्हां सभिनी जी यादों पेश कंदुमि सिंध धरती जो कलाम। सिंधु तुझो शान माछा गाए गाया तुझे पग पड़ी के मत सुरमो करे पाया नचीनी हुन भया माता निर्मल वनी नाज सा नारे सिंध हो संदो केर मया रब यार संदो केर मया संदो केर मया रब यार संदो केर मया सिंधड़ी के सर केर मया संदो केर मया संदो केर मया रब यार संदो केर मया संदो केर मया रब यार सिंधड़ी के सर केर मया संदो केर मया
संदा सरने